المجتبى وأصحابه المرتضى وعلى عباد الله الصالحين. أما بعد فأعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. والنجم إذا هوى ما ضل صاحبكم وما غوى وما ينطق عن الهوى. صدق الله العلي العظيم. اول الله علیم اعلی عالم جو دھنی قادر پانجے قدرت سا قائم آئے قدیم والی واحد وحدہ رازق رب رحیم. تو سارا سچو دھڑی چئی حمد حکیم کرے پان کریم جوڑوں جوڑ جہان جی. پر جوڑے جوڑ جہان جی جنہیں جوڑ جوڑیائیں آوند خاص خلقی محمد کریم مکائیں. کلمو تے کریم سجنتی چتو چیائیں انا مولاک و انت محبوبی اتائیں. اول شیر نائی بئی سرائیوں سید کے عزیزان محترم برادران مکرم سامعین محتشم. اج جی نورانی وجدانی عرفانی رحمانی عظمت برکت رحمت واری پر نور محفل میلاد مصطفیٰ صلی اللہ علیہ وآلہ وسلم. اساں جے پیارا دوستن عزیزن قریبن خصوصاً منصور عباسی صاحب کلوڑی صاحب پانجے والد محترم فقیر محمد مبین رحمہ اللہ تعالی عنہ جے ایصال ثواب جے لائے منعقد کرائیا. دعا گوایا رب کریم ان صالح نیک فقیر یا درجات بلند فرمائے ان جے خدمتن کے قبول فرمائے. جنت الفردوس دا اعلی علین مقام عطا فرمائے. فقیر مبین جے بچن کے گھر والن کی بھائرن کی عزیزن کی دوستن کی سبنی کے آباد شاد فرمائے. فقیر محمد مبین رحمہ اللہ تعالی عنہ نیت جو صاف عقیدت محبت میں کامل اکمل اللہ اللہ جے حبیب جے محبت وارو اللہ تبارک و تعالی اتب سونے حبیب کریم جے حضور میں کیس جگہ عطا فرمائی. انیا ان جا رب کریم درجہ بلا آمین. الحمدللہ. فقیر محمد مبین توان تو ہمیشہ خدمت میں ہوں دو اجو نجے بچڑن پٹرن اولاد ان جے ایصال ثواب جو بدو کہو خیرات جی مانی کیا. رب کریم انہن بچڑن جے رزق روزی میں برکت عطا فرمائے.
कारोबार में तरक्की अता फरमाए, उनके भी दीन दुनिया जूं भलायूं, इल्म में, अमल में, फैज़ में, रिज़्क़ में बरकत अता फरमाए। मुझे का आयत शरीफ 4 आयतों अल्लाह के पाक कुरान मां तिलावत कयूं हैं, मुख्तसर जिक्र करे दुआ कंदासे। रब करीम सल तवा असां सभिनी खे कुरान पढ़ण, कुरान समझण ऐं कुरान ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। स्टेज ते वेठल सैयद सादात जे सदके फ़कीर मुबीन जा रब दर्जा अञा बुलंद फरमाए। मुतबर्रिक महीनो रजबुल मुरज्जब जो मुझे करीम नबी फरमायो त रजब शहरुल्लाह, रजब अल्लाह जो महीनो आ। जेकॾहिं अल्लाह जो महीनो रजब आ त शोबान कहजो, जमादुल सानी कहजो, जमादुल अव्वल कहजो। सभई महीना अल्लाह जा, सभई दिहाड़ा अल्लाह जा। पर हीअ हिकु निस्बत आहे, ही हिकु ताल्लुक़ आहे। जीअं असां चवंदा आहियूं असांखे को अल्लाह वारे जो न सुञो, का ॿिया के ॿिया राम जा माण्हू आहिनि, के चंद्र जा माण्हू आहिनि, के भगवान जा माण्हू आहिनि। सभई अल्लाह जा, काइनात अल्लाह जी, मख़लूक अल्लाह जी, सब अल्लाह जा। पर अल्लाह वारो असां उनखे निस्बत ॾींदा आहियूं जंहिंजो ताल्लुक़ निस्बत अल्लाह तबारक व तआला सां हूंदी आहे, जंहिंखे ॾिसण सां रब जी यादि ईंदी आहे। सुभान अल्लाह। कंहिंजे चेहरे में पूरे मुस्तफ़ा हूंदो आहे, अल्हम्दुलिल्लाह, हुनजी निस्बत अल्लाह सां कामिल अकमल हूंदी आहे। असां चवंदा आहियूं त अल्लाह वारो आहे। ही भी मुतबर्रिक महीनो अल्लाह जे सिफ़तुनि, ये रब जूं सिफ़तूं आहिनि। रब करीम सत्तारुल उयूब भी आहे, गफ़ारुज़ ज़ुनूब भी आहे, अरहमुर राहिमीन भी आहे, अकरमुल अकरमीन भी आहे। रब जूं सभई ख़ासियतूं भलियूं, रब जा सभई नाला भला। रब करीम फरमाए थो वलिल्लाहिल अस्माउल हुस्ना फदऊहु बिहा। मुंहिंजा सभई नाला सोहणा, सभई नाला भला, मुंहिंजे नाले सां पुकारींदो रब करीम उहो करम कंदो। अल्हम्दुलिल्लाह, रब करीम खे जेको पुकारींदो आहे, वाधाईंदो आहे, रब करीम जो जेको ज़िक्र कंदो आहे, रब करीम खे जेको यादि कंदो आहे, रब करीम उनखे पंहिंजे ख़ासि क़ुर्बई महिरबानीअ सां नवाज़ींदो आहे। फ़कीर मोहम्मद मुबीन ॾिसो रहमहुल्लाह ताला खे ॾिसो, सादो तमाम फ़कीर दरवेश सिफ़त, पर हीअ मसल छो कटे थी आहे? हुन अल्लाह जे पाक ज़िक्र जूं लोलियूं ॾिनियूं, रब जो हुन जो ज़िक्र पंहिंजे बंदनि खां कराए ऐं ॿुधाए पियो। अल्लाह जे पाक ज़िक्र सां, रब करीम जे पाक ज़िक्र सां जंहिंजो ताल्लुक़ हूंदो आहे, निस्बत हूंदी आहे। जवां खे मालूम आहे सैयदी व सनदी सैयदना शेख मोहम्मद अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु हमेशा हर घड़ी हर लहज़े अल्लाह जे ज़िक्र में हा। संदन हुकुम जो कन हुकुम जो बारी ताला का मदीने वारे घोट का तो अब्दुल कादिर तो पंहिंजे ज़िंदगीअ में रब करीम जो ज़िक्र कयो वा। क़यामत ताईं मुंहिंजी ख़ल्क़ मुंहिंजी मख़लूक़ तुंहिंजो ज़िक्र कंदी रहंदी। फ़कीर मोहम्मद मुबीन जो ज़िक्र इन जे करे आहे कि असां छो कठे थिया आहियूं त अल्लाह जो नेक बंदो सालिह बंदो अल्लाह जे ज़िक्र में हो। ज़ाकिरीन सां
सोबत, शाकिरीन सा सोबत, साबरीन सा सोबत ही अल्हम्दुलिल्लाह। असाब ॾिसूं असाब पंहिंजे शाकिरीन सा सोबत रखूं, शाकिरीन साबरीन सा सोबत रखूं, उन्हनि सां नातो रखूं जंहिंजो ताल्लुक ख़ुदा सां आहे। सरी सुकती रहमतुल्लाह ताला अलैह जेको सैयदना जुनैद बगदादी जो मामो बिया, सहरो बिया, मुर्शिद बिया, जुनैद बगदादी सोने अब्दुल कादिर जिलानी जा दादा, मुर्शिद जो भी दादा। शरीफ सुकती रहमतुल्लाह ताला अलैह अल्लाह अल्लाह के पुछा कई तैं तू अल्लाह जो वलिया, तू अल्लाह जो दोस्त, अल्लाह जो प्यारो, अल्लाह जो तोसा दोस्ती आ, तू अल्लाह जो वलिया। फरमाए तू अल्लाह जा वली अञा अॻिते, अल्लाह जा वली अञा अॻिते, बस एतिरो आहे त अल्लाह जे वलियनि सां असांजी जेकॾहिं अल्लाह सां नाहे अल्लाह जे वलियनि सां सोबत यानी यो ताल्लुक ॻंढियल या निस्बत ॻंढियल। शहर चयो वेंदो त कड़ू मंझे करे लोह वार लपेटियो मुंहिंजे घरे सजणनि थो या निस्बत ताल्लुक अॼु न ताल्लुक निस्बत फ़कीर मुबीन खे ही दर्जा अता कया। तमाम साधु, तमाम फ़कीर, मेहनत वारो, मज़दूरी वारो अल्लाह तबारक व तआला अॼु ते जन्नत में वरजा दर्जा बुलंद कया है। अल्हम्दुलिल्लाह या निस्बत ताल्लुक तरज्जुब जो ताल्लुक निस्बत मुझे रब करीम जे ख़ासियतुनि सां आहे। रब करीम क़यामत जे ॾिहाड़े हशरगाह जे ॾिहाड़े ते वो ॾींहुं जेको यौम यफ़िरुल मरउ मिन अख़ीहि व उम्मिहि व अबीहि व साहिबतिहि व बनीहि। अल्लाह अल्लाह उन ॾींहं ते जेको कंहिंजो यार मददगार न हूंदो, हर कंहिंखे सूरत ॾिनी वेंदी, शक्ल ॾिनी वेंदी। हे जेको तव्हां अॼु बंदोबस्त कयो आहे, शामियाना हनाइनि कनातूं आयूं स्टेज ठाही आहे, उन्हनि खे बि शक्ल ॾिनी वेंदी। ये बि त गवाही ॾींदा ओ बारे ताला हे तुंहिंजा बाना तुंहिंजे ज़िक्र जे ख़ातिर, तुंहिंजे हबीब जे ज़िक्र जे ख़ातिर, अल्लाह वारनि जे ज़िक्र जे ख़ातिर असांजे हेठां गद थिया। क़िल्म चवंदा असां ते ही ज़िक्र करे रहिया, ॿुधी रहिया। गवाह वधाईंदा रब करीम चवंदो रजब खे ओ रजब तूं ॿुधा मुंहिंजे ॿारनि कहिड़ा कम कया, कहिड़ा ख़ुदा करतूत कया, कहिड़ा गुनाह कया। रजब ख़ामोश ॿियो दफ़ो जॾहिं ॿार ताला पुछा कंदो रजब कंदो वरी ताला तो लाड़ो रखियो आहे रजब बोड़ो आहे रूंगो मां न ॿुधो न ॻाल्हाए सघां कहिड़ी जवाब ॾियां। रब करीम फरमाईंदो रजब तो मूं वारी ख़ासियत सत्तार में उयूब वारी अपनाई आहे, ऐबन ढकण वारी। जंहिंजे करे तूं मुंहिंजो महीनो आहे और मुंहिंजा महबूब फरमा त रजब शहरुल्लाह, रजब अल्लाह जो महीनो आहे छो त उहा बि सतारीअ वारी ख़ासियत रखंदो आहे, ऐब ढकण वारी रखंदो आहे। शाह तो चए कभी उस शख्स के, कभी उस शख्स के ए भूखा चर्चा हो नहीं सकता। नबी जिसका, अली जिसका, वली जिसका धर्म रखे रुसवा हो नहीं सकता।
नबी अकरम नूरे मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौलाए कायनात हैदरे करार अल्लाह जो वली जेकरे पर्दा पोशी करे तरफ करीम जा ए बन उघाड़ी दो जो जिक्र कया इंशाअल्लाह थोड़ी देर में जो जिक्र कया तो रजब वो महीनो जो 27 का दुआ कभी उस जात के ऐबों का चर्चा हो नहीं सकता नबी जिसका अली जिसका वली जिसका भरम रखे रुसवा हो नहीं सकता शबे असरा खालिक ने कहा महबूब अपने से शबे असरा खालिक ने कहा महबूब अपने से तुम्हारा जो नहीं है वो हमारा हो नहीं सकता मुझे को तुम मुझे को तुम जोड़ा मुबीन तुम जोड़ा तो मुबीन जोड़ा सुभान अल्लाह रहमान तुम जोड़ा तो मुझ जोड़ा जफर तुम जोड़ा तो मुझ जोड़ा अजब तुम जोड़ा तो मुझ जोड़ा जेको रब जे हबीब जो हुआ वो रब जो हुआ मुतबरक महीनो आ 6 तारीख ते उर्स थी गुजरियो हुआ ख्वाजा ख्वाजगा ने ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती संगीत अजमेरी रज़ी अल्लाह ताला अन्हु जो जेको सालारे चिश्ता वारसे बिस्ता ये पंहिंजे निगाहे विलायत सा हिक न 90 लख गैर मुसलमान के मुसलमान करे जहन्नम का बचाए जन्नती बनाए अल्लाह तबारक व तआला वकील मुबीन जा अञा आमीन मुझे बच्चन के खुसूसन मंसूर के रुपए भाग खोजिए के यासिर के आबाद मुझे भाइरन के अजीजन के करीबन के जेके परे होने खां आया आहिनि पर जी मानीअ में रब करीम खे आबाद ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती संगरी अजमेरी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी हिक सोहणी ख़ासियत हुंदी हज़ारे ख़ासियत हिकड़ी बयान सुभान अल्लाह फकीर अब्दुल रब सही हिकड़ी बयान अब्दुल रब के माता आबाद करवाए आमीन 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 सिराज आमीन ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती संगरी अजमेरी जूं सवे हज़ारे ख़ासियतूं भलियूं जेको अल्लाह वारो सुल्तानुल हिंदा मदीने वाले बिशारत ॾिनी आहे हिंदुल वली सुभान अल्लाह हिकड़ी ख़ासियत आहे जिथे ॿुधंदो हो जनाज़ो उते वञी पढ़ंदो अरे मोरे वेझो जनाज़ो हुआ भी हदीस शरीफ में कहे तो जेको जनाज़ो पढ़े तो रब उनकी भी बख्शिश करे जेको के बीमार का पूछा तो रब उनके बीमार का निजात अता करता तो ये नेक खासियत को अपनाईंदा को बीमार हो जे दोस्त प्री प्यारो जातल सुञातल न सुञातल वही पूछा कंदा जे तनो दे बिया दो तवा जा कोना बिल्लादा ऐ रब जी रज़ा में मिलंदी ऐ तवा के जेके बीमारी रब को दूर कंदो पंहिंजी जी नमाज़ जनाज़ा पढ़ो अल्हम्दुलिल्लाह उन जे सच के रब के तवा अता कंदो ये हदीस बयान कोई बयान करे ये मेरे इंशाअल्लाह वरी जिक्र थींदा नंढड़न के मंसूर के याद रखे अल्लाह ने वधाए अञा हिम्मत थींदी फकीर मुबीन के ईसा अलैहि थींदी रहंदी हमेशा इंशाअल्लाह उन हमेशा अल्लाह जो जिक्र में रहो फकीरन जे खिदमत में रहो हर जुमे पहिरीं ते सेवण का मखतूम बिलाल का मोटण वाली की खिदमत कंदो ॾाढो प्यार कंदो अल्लाह तबारक व तआला जन्नत में के आगे जा प्यारा प्यारे रहो इते फकीरन जी खिदमत कई होते फरिश्ता तो की खिदमत करो अल्लाह बात इन बचन के अल्लाह बात फरमाए मग़फ़िरत के याद रखे इनके न्यान के बाबा नमाज जनाज़ो पढ़ंदो
असां वरी को ॾिसूं त बि नमाज़ न पढ़ा वक़्तु कोन्हे वो अदा ॿियो वक़्तु ईंदो जो असांजी बि पढ़ी वक़्तु ईंदो असांजी बि नमाज़ पढ़ी वेंदी पोइ आरज़ू हुजे त असांजे नमाज़ में के माण्हू हुजनि नेक हुजनि ज़ाकिर हुजनि शाकिर हुजनि साबिर हुजनि इहे कॾहिं नसीब थी जाइ जॾहिं तूं ॿियनि जे जनाज़े नमाज़ में नसीब ॿियनि जी भलाई चाहिए तुंहिंजी भलाई थी मुंहिंजे कलीम नबी जो फरमाने आली जाना इरहम मन फिल अर्द यरहमुक मन फिस समा जेको ज़मीन वारनि ते रहम कंदो आसमान वारो उन ते रहम कंदो जेको ज़मीन वारनि सां प्यार कंदो आसमान वारो उन सां प्यार कंदो रब जो प्यार खपई रब जे मखलूक सां प्यार कर रब जो साथ को खपई रब जे मखलूक जी इज़त कर खुदा जे ख़ल्क़ जी ख़िदमत हक़ीक़त में इबादत असुल इबादत आहे खुदा जे ख़ल्क़ जी तंहिं करे अल्लाह जे वली जी ख़िदमत उहा अफ़ज़ल इबादत अल्लाह जे वली जे ख़िदमत में घड़ी वे इंशाअल्लाह 7 सालनि जा गुनाह ख़तम पूरी निगाह थींदी क़ल्ब सां उजरा थींदा इंशाअल्लाह अल्लाह जे वली जी ख़िदमत कंदा कयो सोबत में वेंदा कयो बेड़ा पार थी वेंदा फ़कीर मुबीन खे कोई ख़िदमत मुंहिंजे बचन के भी खिदमत जनाज़ो नमाज़ पढ़ंदो एक दफ़ो जनाज़े ते वियो उहो हुनजे पंहिंजे पीर भाई जो जनाज़ो यानी मुर्शिद जेको हुयुसि ही बि हुनजो मुरीद हू बि हुनजो मुरीद पीर भाई जी वॾी पंहिंजे पीर जो जेको मुरीद हुजे उहो ॾींहुं तव्हांजो सगन भाइरनि जा हुन सां मुहबतूं कंदा नफ़रत न कंदा मोहब्बत कंदा हर पीर भाई सां प्यार कंदा कंहिंजी मुश्किल हुजे आसान कंदा कंहिंजी तकलीफ़ हुजे दूर कंदा अल्लाह अल्लाह ये बुज़ुर्गनि जा हुक्म साईं जो मुर्शिद ख्वाजा मोहम्मद उस्मान हारून रज़ी अल्लाह ताला अन्हु साईं उनजो मुरीद हू बि उनजो मुरीद जनाज़े नमाज़ ते जो वयो नमाज़ पढ़ी हाणे कुझु वक़्तु क़बर ते विया अल्लाह अल्लाह कॾहिं सा त कहिड़ो हाल नमाज़ जनाज़ा पढ़ी अल्लाह जे क़बर ते वॾी नूर जी बरसात फ़कीर सभिनी जी जनाज़े ते पहुचंदा आहियूं मज़ार ते जो असां ताल्लुक़ आहे उन सां उनजी असां सां निस्बत आहे उन सां निस्बत आहे ज़िंदगी जेसि ताईं फ़कीरनि जे लाइ वक़ुफ़ आहे उन्हनि जी ख़िदमत त असांजी फ़कीर जो उते बि गॾु इंशाअल्लाह क़बर में बि गॾु त हशर में बि इहो सिलसिलो टुटण जो न क़बर ते वेठो आहे सभई हलिया विया छा ॾिसे ॻाल्हि कई पंहिंजे मुर्शिद भाई खे ॾिसां कहिड़े हाल में आहे अञा जो अठई हाल में पुछा थो करे अदा कहिड़े हाल में आहे कहिड़ो हाल आहे कि मूंखे क़बर में रखियो वियो पर पाया त हिनखे जहन्नम ॾे वठी वञो अदल कई न छूटा अदल कई मता को चए त मां नेक निमाज़ी आहियां मता कई चए त मां हेॾो इबादत गुज़ार आहियां ऐं मुंहिंजा अदा कत में कम पिया कयो डोरी ये सभु पंहिंजी हिते रहिजी वेंदियूं पर जेकॾहिं ख़ौफ़ खुदा आहे मुहबत मुस्तफ़ा आहे इश्क़ मुस्तफ़ा आहे रसूल अल्लाह जे इश्क़ में तुंहिंजे नेड़नि मां को दीन वहियो आहे खुदा जो कसम इहो हिकिड़ो ॻोल्हो तोखे सुभान अल्लाह अभी शरीफ में अचे थो जेको अल्लाह जे गज़ब अल्लाह जे कावड़ की का शइ न विसाईंदी अल्लाह जे गज़ब की अल्लाह जे कावड़ की का शइ न विसाईंदी शायद है विसाई दिया हो हाँ मंसूर है बाबा अल्लाह ने की भी शादी कराई आमीन करीम नबी फरमाया तो फिल आसी का नगज़ बर रब्बे
गुनाहगारन जे अगन जो घोड़ो अल्लाह जे गज़ब के विसाए छॾींदो, अल्लाह जे खोड़ के विसाए छॾींदो। उन रब दा वाहिद अलक़हार जे आदम कंहिंजी कान हलंदी त जेको करीम नबी जे इश्क में तुंहिंजो हिकिड़ो घोड़ो वियो हुआ। रब करीम उन जे क़दुर ऐं क़ीमत वा कंदो त तोखां हिसाब न कंदो, बिना हिसाब जे तोखे महबूब जे क़दमनि में जॻह अता करे छॾींदो। सुभान अल्लाह। कंहिंजो गुलाम वञी जे क़दमनि में सुभान अल्लाह। साईं जीअं फ़रिश्ता आया क्यों जहन्नम दे वठी अल्लाह मग़फ़िरत करवाए सभिनी जी, असां सभिनी जी, असांजा जेके अज़ीज़ क़रीब रिश्तेदार क़रीबकार मदीना जी पूरी उम्मत जंहिंखां बि गुनाह सभिनी अल्लाह मग़फ़िरत जन्नत जो आला मक़ाम अता फ़रमाए। ऐं जहन्नम दे वठी न्यावना चयो मूं ॾिठो त अहिड़ो मुंहिंजो महबूब मुर्शिद करीम ख़्वाजा उस्मान हारूनी आयो चवे थो फ़रिश्तो रुको रुको मूंखे जहन्नम ॾे न वठी वञो। हे मुंहिंजो दस्त भई अता, हे मुंहिंजो मुरीद आहे, हे मुंहिंजो गुलाम आहे, हे मुंहिंजो ख़ादिम आहे, मां हिनखे जन्नत ॾे वठी रब करीम जो हुकुम आहे, अकमल हाकिमी जो हुकुम आहे। खां पुछो रब हाणे हे तुंहिंजो बंदो आयो, हाणे तुंहिंजी रज़ा कहिड़ी आहे, हाणे तुंहिंजो हुकुम कहिड़ो आहे? फ़रिश्ता बारगाह क़ुदूसियत में अर्ज़ था कनि बारेला हे तुंहिंजो महबूब बंदो, तुंहिंजो मक़बूल बंदो, तुंहिंजो बरगुज़ीदो बंदो, तुंहिंजे रज़ा मारिफत वारो बंदो ही हुकुम करे रहियो आहे। हाणे छा हुकुम आहे? रब करीम फरमाईंदो जीअं मुंहिंजो बंदो चवे थो तीअं कर। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। गुनहगारा ए बिदारा दयाकारा रब करीम फरमाए थो त मां जे गुनाह खे ॾिसां या पंहिंजे यार जे यारीअ खे। सुभान अल्लाह। हर कंहिंखे यार जी यारी कान्हे भाई आहे न। दुआ कयो साईं जे वालिद साहब जो आमीन आमीन। अल्हम्दुलिल्लाह रब करीम फरमाईंदो मां पंहिंजे यार जे यारीअ खे ॾिसां या गुनाह खे ॾिसां, यार ॾे जो ॾिसां त चवां थो गुनाह माफ़ करे छॾियो। पीर भाई ख्वाजा गरीब नवाज ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती संजरी अजमेरी रज़ी अल्लाह ताला अदा के तो चले ज़िक्र छो थो कयां इन जे करे जो फ़कीर मुबीन पक्को मुरीद सच्चो मुरीद हंगारे मुरीद किस्मत वारो तालक वारो मुरीद कि जान वञे त वञी बच्चा चवनि ही इलाज कयो, बच्चा चवनि ही दवा कयो, नावल साईं ये मुझे साईं ये मुझे साईं केॾे न सिद्क़ वारो मोहब्बत तू एॾो सिद्क़ वारो माता जी तोते रब जूं रहमतूं ॾेढियूं फूलनि रब जा करम बेदा जेतिरी कामिल मोहब्बत कामिल अक़ीदत हूंदी आहे ओतिरो दर्जो मिलंदो। जेको तालक ज्यादा मज़बूत हुजे ओतिरी महिरबानी वधीक थींदी। सोचो सोचो तालक मज़बूत कई निस्बतूं मज़बूत कयो, ये निस्बतूं को तव्हां असां ताईं न पर ये निस्बतूं केसि ताईं हलंदियूं? अल्लाह अल्लाह तव्हांखे ॿुधायां पीर मेहराली सुभान अल्लाह ख्वाजा मेहराली रहमतुल्लाह तआला अलैहि ये ॻाल्हि पूरी कयां। ख्वाजा गरीब नवाज के पंहिंजो पीर भाई को चए साईं मूंखे दस्त पई मुरीदीअ जी ख़बर अॼु पई आहे त मुरीदीअ जो पतो कहिड़ो आहे, दस्त पई जो फ़ाइदो कहिड़ो आहे कि जिते को यौम यफ़िरुल मर्उ मिन अमीही व उम्मीही व अबीही व साहिबती को यार को न हो मददगार को मिटे जा मन पथा
कुल सार अल्लाह वारो न अब्दु उते मुखे पानी वादत बैत मुरीदी वारो जेको मां मुरीद मां अकीदत सच्ची रखी वो अज मुखे कम आयो वो महबूब मुर्शिद मुखे बाह का वठी जहन्नम खां बचाए जन्नत वठी सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे पीर नारे हैदरी फैज़ान मखदूम एने होने ढुकण वाला ख्याल कर मोहब्बत रखी ने तो इंशाल्लाह सच्चो ही रही इतने भी सच्चो तो खबर में हाशर हथ पीर मेहरानी रहमतुल्लाह ताला ले वटे को वडेरो आयो तई मां मुरीद थिया पीर मेहरानी के तो वडेरा वडेरो मुरीदिया में आजिज़ी कपे इनकिसारी कपे खिदमत कपे तेरे पौवा हाथ चमगोवा इज्जत कबिया वडेरो किथे कंदे आकड़ वाला वडेरा आकड़ वाला ॿुधाए हे फ़कीर मोहब्बत वाला हे निमी पवंदा ऐं जेतिरो जेको निमत हुनखे ओतिरो वधंदो उहा साईं फरमाईंदा क़िबला किताब ला जवाब में अक्सर फरमाईंदा त जंहिं वण में मेवो हूंदो आहे तारीफ़ ये सकड़ी कोनी पाबंदी आहे ये वॾेरा सकड़ी कोनी ऐं जंहिंमें अथो ये फ़कीर ये फ़कीर जेड़ा सैयद ज़ादा ये फ़कीर अथव मस्त जेड़ा फ़कीर अथव इश्क में जो शाइर लिखनि बोलो कबूल थे दर्जा जो बुलंदो मिली वई ये मोहब्बत ते बुलंदो मान मिलंदो मोहब्बत जन्नत जो हिसाब मिलंदा मोहब्बत वडे रोज के मुरीद ताई मुरीद करी न कर बड़ी कोई वाला तो मरे खाली ताला और के मोटाई नहीं कोनी सुभान अल्लाह जेड़ो अचे कबूल खाली के मोटा मुरीद हाथ हाथ दे मुरीद चो घर पहुतो गोडी गुजरियो खबर पई जेका बनी आ बोॾाई सजी बनी बनी वई अल्लाह अब हिते भी बोॾाई 7 7 8 फुट पानी है ना क्या बुलाई अब आइए मंसूर साईं घड़ा घड़ा फुट हा 7 7 8 फुट इनका अमल में बोॾाई अगर मबीनो न बोल में जो गरी बड़े बोल अजे न अजे फकीर के तू निगाह कर मत बोल अल्लाह ताला बात इन गोठवारन के बाबा जेके बोल जी तकलीफ है अल्लाह उन की तकलीफ दूर कर आमीन अल्लाह उनके गंज अता फरमा घर के वरी बनाने जी वरी जेके जेके नुकसान था उनके रब करीम वो नुकसान मुहैया कर तौफीक अता फरमा रब गंज अता फरमा दीन दुनिया मेरी खबर पई जेको माल बीमारी आई माल मरी वियो वडेरी पुछा थी करे वडेरा छा थियो के बनी बुडी वई माल मरी वियो के अगे त न बुधंदी माल न मरंदो तू मुरीद थी आयो आ त बनी बि बुडी वई माल बि मरी वियो आज़माइश बि थींदी आहे बाक़ी ॾिसंदो त मुंहिंजो सचो आहे कचल ते कुर्ब थींदो आहे पर सचन खे सचा सुनाई कचल ते कुर्ब थींदो आहे पर सचा सदाई सुनाई जेतिरो सचो आहे ओतिरो वधीक जेको सचो आहे उहो ई बचो आज़माइश घर में वेठा आहिनि वॾो माल ठहियो पियो आहे वेठा आहिनि ॿार बचा घर वारी पाण निकाह का सलाह कर जगह किरी पई बच्चा भी मरी विया जगह भी किरी पई वरे चई वरे राजा थियो के बनी बोली वई माल मरी वियो बच्चा मरी विया जगह किरी पई अॻे त कोन थींदो मुरीद थी आयूं आहे त इहो मज़ा जो चकी हाणे बच्चो आहे हिकिड़ो तूं हिकिड़ो मां घर अचे हिकिड़ो तूं ॿियो मां हाणे या तूं मरे या मां तो मां मरण नथी कयां मूंखे ॾे तलाक
घरवारी जो हाणे मां मरो नथी कया या तूं मरे या मां छो मरा मूंखे तलाक ॾे ये वॾे ईअं न कर सभु छॾे विया तूं त साथ न छॾ तलाक इबरा को ॿियो सबबु इहा वरी थी ख़तमु करी चङो भला मजबूर थियो यानी मुरीदी तोड़े दो जा आयो पीर मेहरानी रहमतुल्लाह ताला अलैहि वटे के अर्ज़ कई साईं मां मुरीद थियण आयो हाणे मुरीदी तोड़ आयो आहियां सुभान अल्लाह पीर मेहरानी चयो असां कॾींदा आहियूं त टोड़ींदा न आहियूं तो हलो त हलूं कोरिए जेॾियूं सिखण ॾींहुं कढण सारो ॾींहुं खिनण दूर न सिखिया भली तूं छिनी वञ पर निगाह कहिड़े बि हाल में किथे बि हुजे हिकिड़ो दफ़ो तो नातो रखियो न मुंहिंजी निगाह तो ॿुधी तोखे न छॾींदे करे तकलीफ़ ईंदई भली तूं अचु न अचु भली तूं हुन सां वास्तो रखो न रखो पर हो दिल मां दुआ फ़क़ीर नहीं हो साईं न मूंखे मुरीदी तोड़ मुंहिंजे रात ज़ोर थो करे त टोड़ियूं पर कीअं कई आई मुरीदी चई हथ ते हथ ॾिनो मुरीद थियल आहे हथ ते हथ ॾिनो हथ ते हथ दस्त बैत कयो हथ ते हथ ॾिनो सही न तो क्या हथ ते हथ ॾिनो उस्ताद ॾिनो मुबीन ॾिनो सबरी ॾिनो ऐं हाणे हथ ते हथ ॾे त टोड़ियूं हथ ते हथ ॾिनो पीर मेहरानी विलायत वारी निगाह हुनजे सीने में सठी या सठी त हुनजो सीनो मुनवर थी निगाह जो पहुचे त सीनो मुनवर थी छा थो ॾिसे मुंहिंजो हथ पीर मेहरानीअ जे हथ में आहे पीर मेहरानीअ जो हथ ख्वाजा सालवीअ जे हथ में आहे ख्वाजा सालवीअ जो हथ पीर पठान जे हथ में आहे पीर पठान जो हथ ख्वाजा नूर मोहम्मद मेहरवीअ जे हथ में आहे ख्वाजा नूर मोहम्मद मेहरवीअ जो हथ ख्वाजा निज़ामुद्दीन औलिया जे हथ में आहे ख्वाजा निज़ामुद्दीन औलिया जो हथ ख्वाजा फरीदुद्दीन गंज चकर जे हथ में आहे ख्वाजा फरीदुद्दीन गंज चकर जो हथ ख्वाजा बख्तियार काकीअ जे हथ में आहे ख्वाजा बख्तियार काकीअ जो हथ ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी जे हथ में सुभान अल्लाह जो हथ ख्वाजा उस्मान हारून जे हथ में आहे जो हथ कोने मौला अली जे हथ सुभान अल्लाह मुस्तफा जे हथ में सुभान अल्लाह पीर मेहरानी चए थो त वॾेरा बैत तोड़ियो ये तो नसाई न मुरीदीअ जो त मज़ो दस्त बैत जो मज़ो ॾिठो जो तुंहिंजे सदके सदरी जी ज़ाल थी आहे मौला अली जी बि थी आहे वारे जे बि थी आहे मुरीद थियण कोई कोलो न आहे मुरीदी जो मज़ो ॾिठो ऐं असां ॾिठो अञा आज़माइश में अचो त ॾिसो आज़माइशूं थी थियूं इम्तिहान थींदा अल्लाह ताला फ़कीर फ़कीर हमेशह ॾिसंदो रहंदो आहे ख़्यालु कंदो रहंदो आहे फ़कीर मुबीन सां वरी असांजो ख़ासि छाजे करे इन जे कयो उनजो सज़ा थधो दिलो पाण खे छांव में रखंदो जेतिरो जेको प्यारु कंदो उनजो मुर्शिद सां उन खां कोई चए मूंसां प्यारु कोन्हे चए तुंहिंजो प्यारु कोन्हे हुननि जो त घणो ई घणो अलाह तबारक व तआला
फकीर बुलंद क्या है जन्नत जो आला एलियन मकाम मुतबरक महीनों में जो जिक्र कया और वक्त घणो थोड़ा सभिनी खे वञण वारा नगर जो बि इंतज़ाम आहे फकीर जो इश्क वारे फकीर जो मोहब्बत वारे फकीर जे ईसाल सवाब जो नगर आहे जेको खाईंदो शिफा वारो प्यारो नगर जे बरकत वारो प्यारो रहमत वारो खाईंदो आमीन 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 या अल्लाह अल्लाह के आबाद कर ॾिसो ये सैयद सादात साईं ज़िक्र वारो ये सैयद सादात दरवेश साईं बादशाह ॾिसो तव्हां जहिड़ा फ़क़ीर आशिक़ पोतान छो पोतान रब करीम हुनजे ज़िक्र खे बुलंद करण जे ख़ातिर छो त हुन अल्लाह जो ज़िक्र कयो अॼु तव्हांखे घुरायो जो ज़िक्र थियो आहे मुबारक थो ॾियां हुनजे बचड़नि खे यादि रखे फ़क़ीर मंसूर साईं खे बि मथो ढके वेहे अल्लाह ताला आबाद फरमाए शान फरमाए अमड़ के फरमाए हिजे फिर अजीजन के दोस्तन के सभी के क्या आबाद फरमाए इंशाअल्लाह ये महफिल बचंदी फकीरन के ये सवाब मिलंदा रहंदा असांजे तरफ़ों तो दिहाड़ी मिलंदा आहिनि पर हे जेके साल में सवाब आहिनि ये न खुटण जहिड़ा हमेशा थींदा रहंदा इंशाअल्लाह हमेशा ये महफिल थींदी इंशाअल्लाह उन जे खैरात जी मानी जी न पर उन जे बारे शरीफ जी महफिल हर साल थींदी ये फकीर मंसूर न कई त असां कंदी फकीर इंशाअल्लाह फरमाए अल्लाह ने अल्लाह 4 मिनट साईं रफ़ीक ज़मान खे अर्ज़ कयूं था त उहो तव्हां सां ॻाल्हाए वठे उन खां पोइ दुआ कंदासीं उन खां पोइ लंगर थींदो पोइ इंशाअल्लाह सभिनी खे इजाज़त अल्लाह सभिनी